ख़ैरपुर निगरान सूबाई वज़ीर बल्दियात हाउसिंग टाउन प्लानिंग बहालियात मोहम्मद मुबीन जुमानी चयो आहे त चूंड वक़्त ते थींदा या न थींदा इहो इलेक्शन कमीशन ई ॿुधाए सघे थो। असां अमानत तौर आया आहियूं, जेसिताईं इलेक्शन न थींदा असां पंहिंजी ख़िदमत अदा कंदा रहंदासीं। जीअं इलेक्शन थींदा असां हलिया वेंदासीं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन कोट ॾीजे में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। मोहम्मद मुबीन जुमानी चयो त ईरान ऐं पाकिस्तान जा तालुकात हिकु थियणु घुरिजनि। ईरान में असांजी मुक़दस ज़ियारतूं आहिनि। ईरान ऐं पाकिस्तान मुस्लिम मुल्क आहिनि। कशीदगी ख़तमु थियणु घुरिजे। हिकु सवाल जे जवाब में हुन चयो त घटि वक़्त में मकानी इदारनि में बहितरी आई आहे। रोड मैप ॾिनो त जेकॾहिं अचण वारा उन ते अमल कंदा त बहितर थी वेंदो। हिकु सवाल जे जवाब में मोहम्मद मुबीन जुमानी चयो त जेकॾहिं बल्दियात खाते जा ऑफिसर कंहिं सियासी जलसे ऐं कॉर्नर मीटिंग में नज़र अचनि था त उन जा सबूत मिलिया त कार्रवाई ज़रूरु थींदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।